सेवण खां ख़बर शामिल कयूं पिया महमद सफ़र सेवाणी जे रिपोर्ट मुताबिक़ सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार अंदर जेकी औक़ाफ़ खाते तरफ़ां ख़ादिम ड्यूटी करे रहिया आहिनि उन्हनि ख़ादमनि मार्फत केतिरा ई प्राइवेट माण्हू बि कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे बांदीड़नि खे ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। अक्सर कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार जे सेन अंदर ॾिठो वियो त कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते ज़ियारत करण लाइ ईंदड़ पांधीड़नि खे जेकी प्राइवेट माण्हू मुक़ररु थियल आहिनि उहे ग़रीब पांधीड़नि खे गुलूबनि जे पाणीअ जे बहाने केतिरनि ई ज़ाइरीन जा खीसा ख़ाली करे रहिया आहिनि त के वरी धागनि जी सूरत में कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जे ज़ाइरीन खे कलंदर शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी मज़ार अंदर फुरे रहिया आहिनि। जॾहिं त अक्सर ॾिठो इहो वियो आहे त सेवण जे कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी दरगाह अंदर जेको बि ज़ियारती अचे थो उनखे सेवण औक़ाफ़ खाते जा ख़ादिम ऐं ॿिया जेकी प्राइवेट माण्हू मुक़ररु थियल आहिनि उहे ॿिन्ही हथनि सां लुटे ऐं फुरे रहिया आहिनि। औक़ाफ़ खाते सेवण जे मैनेजर खे घुरिजे त उन्हनि प्राइवेट मुक़ररु कयल माण्हुनि जे ख़िलाफ़ क़ानूनी क़दम खयो वञे।